वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन
वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम उलमाए किराम, व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीजो, दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी अवा प्यारी जमात जे आडो मूं तिलावत कई आ। जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत गिरामी में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करना आहिनि, जेके अवां बुज़ुर्गनि खे गौर ऐं फ़िक्र सां वेही ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे शाल अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोके जलसे जो उन्वान इंतजामिया जे तरफ़ खां मुंतखब कयो वियो आहे अज़मत मुस्तफ़ा, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत कंहिंखे ताक़त आहे जो बयान करे सघे। रब करीम जल्ल जलालुहु अमन वालुहु पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत पाण बयान फरमाई आहे। इंसान जो अखलाक, इंसान जो किरदार, इंसान जी सीरत, इंसान जी सूरत, आदतूं, अतवार, निशिस्तो, बर्खास्त, इन्हनि तमाम जो तमाम शयुनि खे इंसान जे अखलाक में शुमार कयो वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखलाक शरीफ जे लाइ फरमायो आहे इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। ऐ प्यारा महबूब, तो तमाम वडे अजीम खुल्क जो मालिक आहीं। हजरत आयशा सिद्दीका उम्मुल मोमिनीन जेका मोमिनन जी मां है, जंहिंजे लाइ अल्लाह ताला जे कुरान पाक इरशाद फरमायो आहे अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी ज़ात
मोमिनन खे उन्हनि जे साह खां बि वधीक वेझो आहे ऐं नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं माउरूं आहिनि। उहा मोमिनन जी मां सिद्दीका, उनखां सहाबा किराम पुछो, ऐं अम्मा, असांजी रूहानी अम्मा, तूं असांखे नबी करीम जे अखलाक जे बारे में त ॿुधाए। तूं हुज़ूर करीम सां रात जो ॾींहं जो खिलवत में जिलवत में राज़ो अंदाज में गॾु हूंदी हुई, जेतिरी तोखे नबी करीम जे अखलाक जी ख़बर आहे शायदि कंहिं ॿिए खे हुजे। इन जे लाइ असीं तोखां पुछूं था त नबी करीम जो अखलाक छा हो। मोमिनन जी मां फरमाए थी, कान खुल्कुहुल क़ुरआन, मूंखां तव्हां अखलाक नबी जो कहिड़ो था पुछो, अलहमद खां वन्नास ताईं सॼो क़ुरान मुंहिंजे नबी जो अखलाक आहे। अवां इन मां मुसलमानो अंदाज़ कयो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अज़मतुनि मां संदुन अखलाक हिकिड़ो हिस्सो आहे। नबी करीम जी अज़मत में अहिड़ा कई जुज़ कई हिस्सा शामिल आहिनि। जॾहिं अल्लाह तबारक व तआला नबी करीम जे अज़मतुनि मां हिकिड़े जुज़ खे याने अखलाक शरीफ़ खे अज़ीम सॾियो आहे त उन महबूब करीम जी अज़मत अब्दुर रहीम छा बयान कंदो। बस ईअं सम्झो त जीअं यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़रीदारनि में हिकिड़े पासे करोड़पति अरबपति माण्हू हुआ, पाण सां सोन चांदी हीरा जवार मोती लाल मरजान खणी आया हुआ। ॿिए तरफ़ हिकिड़ी कुराड़ी ही जेका यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण जे लाइ सुट खणी आई ही, हिकिड़ो सुट जो ढेरो। माण्हू उनखे चयो, मां कुराड़ी यूसुफ जहिड़ो हसीन तोखे न सुट में कोन मिलंदो। फरमाए थी, हाओ मूंखे बराबरि कोन मिलंदो, पर एतिरो ज़रूर आहे त यूसुफ जे ख़रीदारनि में मुंहिंजो नालो लिखिजी वेंदो। मुंहिंजा अदा अज़मत मुस्तफ़ा खे केरु बयानु करे सघंदो। बसि सवाब ख़ातिर ॿ टे ॻाल्हियूं अवां जे आॾो पेश कबियूं, तव्हांजो बि ईमान ताज़ो थिए, पंहिंजो बि ईमान ताज़ो थिए। बसि असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे। अल्लाह ताला अशल तव्हां असांखे नबी करीम जे अज़मत सुञाणे तौफ़ीक़ अता फरमाए। मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे, तव्हांजो तर्जुमो बि ॿुधो, तफ़सीर बि ॿुधो। हिकिड़ो दफ़ो मुहबत सां ज़ौक़ शौक़ सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ंदा हलो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे महबूब खे मुखातबा पंहिंजे प्यारे नबी करीम के अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, या अय्युहन नबी। तवज्जो फरमायो, असांखे कुरान करीम पंहिंजे ज़बान में समझणो आहे। आओ चूक तव्हांजे आॾो कुरान करीम जे आयत जे तर्जुमे पेश करण जे लाइ कुझु अर्ज़ कयां थो, तंहिंजे करे आउं चाहियां थो त हर लफ़्ज़ जी तव्हांखे माना ॿुधायां। या माना आहे, अॻिते आहे अय्युहा। ये या अय्युहा ॿई लफ़्ज़ निदा जा आहिनि, सॾण जा आहिनि। जॾहिं कंहिंखे सॾे मुतवजह करणु ताक़ीद सां मक़सूद हूंदो आहे त या ऐं अय्युहा खे गॾु इस्तेमालु कबो आहे। उन खां पोइ लफ़्ज़ आहे अन नबी।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबी करीम खे सॾे थो या अय्युहन नबी, या अय्युहा जी माना है ऐ नबी जी माना जेकॾहिं आउं कयां त ऐ नबी, तव्हां चवंदो त या जी माना बि कयई, अय्युहा जी बि माना मुफ्ती साहब कई, पर नबी जी माना त कयई कान, रुगो चयो ऐ नबी। नबी जी माना छा आहे? असां शहदादपुर वारनि खे ख़बर त पवे त नबी जी माना कहिड़ी आहे। अक्सरो बेशतर असांजा वाइज़ीन हज़रात, मौलवी साहिबान हज़रात मुआफ़िक़ हुजनि चाहे मुखालिफ़, कॾहिं दानिस्तगी में कॾहिं नादानिस्तगी में, कॾहिं ॼाणी वाणी, कॾहिं ईअं ॻाल्हि खे गोल मोल करण जे लाइ माना कंदा आहिनि ऐ नबी। माण्हू ख़ुशि थी विया त बसि ॿुधायई ऐ नबी, पोइ अॻिते हलिया वेंदा। पर सवाल थो पैदा थिए त या जी माना बि आहे, अय्युहा जी माना बि आहे, त नबीअ जी माना बि हूंदी, उहा कहिड़ी आहे छो नथा ॿुधायो? जेको ॼाणी वाणी गोल मोल कंदो आहे उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त हिन माना खे गोल मोल करे वञा, या अय्युहन नबी माना ऐ नबी चई वञा, त जीअं या नबी, नबी जी माना करण सां सुन्नीअ जो अक़ीदो साबित थी पवंदो, सुन्नीअ जे अक़ीदे खे तक़वियत मिली पवंदी, सुन्नीअ जे अक़ीदे जो सबूत मिली वेंदो। तंहिंजे करे इन ॻाल्हि खे लिकाए छुपाए अॻिते कन वेढ़े हलियो वञ तीअं माना ज़ाहिर न थिए। अॼु मां तोखे खोले थो ॿुधायां त नबीअ जी माना छा आहे, त तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवे। या रसूल अल्लाह, हक चार या अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, या अय्युहन नबी, ओ गैब जे ख़बरन ॿुधाइण वारा। नबी माना गैब जूं ख़बरूं ॾींदड़। चओ चओ नबी माना। हाणे मूंखे ॿुधा त जेको इल्म गैब जो मुनकिर आहे उहो तव्हांखे इहा माना ॿुधाईंदो? कतई कोन ॿुधाईंदो। जे ॿुधाए थो त हुनजो पंहिंजो अक़ीदो जेको आहे उहो कूड़ो थो साबित थिए। हाणे हू चवे थो त क़ुरान ढकिजे त भली ढकिजे, क़ुरान जी माना लिकायां त भली लिकायां, पर मूं वारो कुफ़ुर न ज़ाहिर थिए। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तोखे मञणो पवंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबी करीम खे इरशाद थो फरमाए, या अय्युहन नबी, ओ मुंहिंजा महबूब गैब जे ख़बरनि ॿुधाइण वारा। नबी चइबो ई उनखे आहे जंहिंखे गैब जो इल्मु हुजे। केॾो वॾो ज़ुल्म आहे, केॾी वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो ईअं चयो वेंदो आहे त नबीअ खे गैब जी ख़बर न आहे। जीअं को चवे त कुंभार खे दिलो ठहण कोन ईंदो आहे, जीअं को चवे त मौलवीअ खे नमाज़ पढ़ाइण कान ईंदी आहे, जीअं को माण्हू चवे त हारीअ खे हर हलाइण कोन ईंदो आहे, जीअं को चवे त अकाउंटेंट खे हिसाब जी ख़बर कान पवंदी आहे। सभु को चवंदो बेवकूफ़ आहे। जेको कुंभार हूंदो सो ढिलो ठाहे वेंदो, जेको मौलवी हूंदो सो नमाज़ पढ़ाए वेंदो, जेको हारी हूंदो सो हर काहे वेंदो, जेको नबी हूंदो सो ग़ैबदान हूंदो। होॾो चवी थो नबी, वरी तो चवी हुनखे गैब जी ख़बर कान्हे, या हुनखे नबी न मञ। जे नबी मञी थो त नबी हूंदो ई हो आहे जंहिंखे ख़ुदा गैब जी इल्मु ॾींदो आहे। या रसूल अल्लाह। दोस्तो अज़ीज़ो, सवला लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायां, बिल्कुलु आसान। जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म गैब खे नथो मञे, उहो नबी करीम जे नबूवत खे नथो मञे। आउं छो फतवा ॾियां? अवी फतवा ॾियो। जेको नबी करीम जी नबूवत खे न मञे सो मुसलमान या काफ़िर? अल्लाह ताला इरशाद फरमायो, या अय्युहन नबी, ओ गैब जे ख़बरनि ॿुधाइण वारा। अल्लाह ताला बेहद इरशाद फरमायो आहे, क़ुरान पाक जी वज़ाहत रब फरमाए थो, ज़ालिक, ॿुधो, ज़ालिक मिन अंबाइल गैब नूहीहि इलैका। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही जो कुछ भी नबूवत जो मनसब, बार, हुकूमत, हिदायत, रिसालत, किताब वगैरह मां अल्लाह ताला तो मुस्तफ़ा खे अता फरमायो आहे। ज़ालिक मिन अंबाइल गैब,
गैब इहो सब जो सब मुंहिंजा महबूब मोहम्मद गैब आहे जेको मां रब तोड़े वही कयो आहे। आलिमुल गैब टी आयत अल्लाह ताला फरमाइंदो आलिमुल गैब फला युज़हिरु अला गैबिही अहदन इल्ला मन इर्तदा मिर रसूल। अल्लाह ताला फरमाइंदो आहे मां आलिमुल गैब आहियां जेको मुंहिंजो ज़ाती गैब आहे उन जे मथां मां कंहिंखे बि वाक़िफ़ कोन कंदो आहियां पर जेकॾहिं मां चाहियां इल्ला मन इर्तदा मिर रसूल जेकॾहिं कंहिं रसूल जे मथां मां राज़ी थी पवंदो आहियां त उनखे गैब जो इल्मु ॾेई छॾींदो आहियां। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु अज़्ज़ बुरहानुहु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गैब जो इल्म अता कयो आहे। छा दा चओ सभई गैब जो इल्म ज़ोर सां चओ अता फरमायो आहे। पोइ जॾहिं अल्लाह ताला अता फरमायो आहे त असांखे कहिड़ो एतिराज़ आहे। तंहिंजे करे सुन्नी मुस्लमान जो अक़ीदो बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं सही आहे ऐं क़ुरान जे मुताबिक़ आहे जो सुन्नी चवंदो आहे त नबी करीम खे अल्लाह ताला गैब जो इल्मु ॾिनो आहे। ॾिसो त असांजो अक़ीदो आहे त गैब जो इल्मु ॾिनो आहे। ॾियण जी जॾहिं दावा थी वई अल्लाह ॾिए थो त पोइ ॿिए खे नाराज़ न थियणो आहे। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो काफ़ी इल्म गैब जे मथां एतिराज़ कंदा आहिनि। मां तव्हांखे सभिनि एतिराज़नि जा जवाब बि क़ुरान हदीस मां थो ॿुधायां त नबी करीम जे गैब जो सबूत बि क़ुरान मजीद मां थो ॿुधायां। अॻिते पंहिंजे मौज़ूअ खे हलायां थो। हिकिड़ो दफ़ो मुहबत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो फरमायो। तव्हांखे मुखालिफ़ीन चवंदा इल्म गैब जा मुनकिर चवंदा नबी जे नबूवत जा मुनकिर तव्हांखे चवंदा त मुफ्ती तव्हांखे ग़लति थो ॿुधाए। क़ुरान में अल्लाह से फरमायो आहे इंदहु मफातिहुल गैब ला यअलमुहा इल्ला हु। क़ुरान इंदहु मफातिहुल गैब अल्लाह वटि हन गैब जूं चाबियूं। हाँ चाबी इंदहु मफातिहुल गैब अल्लाह तबारक व तआला वटन गैब जूं चाबियूं ला यअलमुहा उनखे को भी कोन ॼाणंदो आहे इल्ला हु मगर उहो रब ॼाणंदो आहे ॿिए कंहिंखे ख़बर कान्हे का। जॾहिं क़ुरान थो चवे त गैब जो कंहिंखे इल्मु कोन्हे को त पोइ मुफ्ती तव्हांखे कीअं थो चवे मुंहिंजा अदा मूं बि क़ुरान पढ़ियो आहे जंहिंमें अल्लाह ताला फरमायो आहे इल्ला मन इर्तदा मिर रसूल जंहिंखे ख़ुदा तबारक व तआला रसूल खे मुंतखब कंदो आहे तंहिंखे गैब ॾींदो आहे। पोइ तंहिंजी माना त असांखे वेढ़ाए अलाह थो। अदा तवज्जो आहे। माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह होॾो थो चवे त इंदहु मफातिहुल गैब ला यअलमुहा इल्ला हु मूं वटि हन गैब जूं चाबियूं मूंखां सवा ॿियो को कोन थो ॼाणे। हेॾे वरी थो चवे इल्ला मन इर्तदा मिर रसूल जंहिं रसूल ते राज़ी थियां तंहिंखे गैब ॾींदो हा। हाणे हेॾे चवे कोन थो ॼां हेॾे चवे थो ॾियां थो। पोइ तव्हांजी माना वेढ़ाए असांखे अलाह थो। चओ माअज़ल्लाह ॾाढे चओ माअज़ल्लाह। अल्लाह पनाह ॾे असांजो इहो अक़ीदो न आहे। अल्लाह वेढ़ाए कोन थो रगा दुआ कर त ख़ुदा सम्झ नसीब फरमाए। क़ुरान पाक जे अंदर यहूदन के अल्लाह ताला हूंदियूं आहिनि पर जेके अवां जे ज़ाहिरी नुक़सान में हूंदियूं आहिनि उन जो तव्हां इनकार कंदा हो। जेकॾहिं तव्हां अल्लाह खे मञींदा हो त क़ुरान खे तौरेत खे इंजील खे ज़बूर खे मुकमिल तरह मञो सभु आयतूं मञो हिकिड़ियूं मञो ॿियूं न मञो। इहो कमु यहूदन जो आहे। अॼुकल्ह मुजाहिदा साॻे हिन दौर में यहूदन जे एजेंटनि जो कमु आहे जेके यहूदन जा डॉलर खाइनि था रियाल खाइनि था
दीनार खाइन था, दिरहम खाइन था, बाहरी एड ते हलन था, दुनिया के बर्बाद करे ईमान खराब कन था पिया। उन्हनि जा अब्बा ॾाॾा यहूदी भी इएं कंदा हा। अॼुकल्ह उन्हनि जा गुलाम एजेंट पैसनि खाइण वारा उहे भी साॻियो तरीक़ो करे क़ुरान करीम जे हिकिड़नि आयतुनि खे मञनि था, ॿियनि जो इनकार कनि था। मां तोखे ॿिन्हीअ जी तशरीह करे ॿुधायां, तुंहिंजो ईमान ठीक थी वेंदो। अल्लाहु अकबर। या अली यार, ये अथव आशिक़, तकबीर खां टपी वञी हैदरी ते पहुतो। हा दोस्तो अदीजो मुसलमान भाइरो, हाणे ॾिसो अल्लाह ताला जेको न फरमाए त इंदहू मफातिहुल गैब, हिकिड़ो आहे गैब, ॿियो आहे गैब जी चाबी। तवज्जो कयो, तवज्जो कयो। हिकिड़ो आहे, चओ हिकिड़ो दफ़ो चाहे, हिकिड़ो आहे ख़ुदि गैब, ॿियो आहे गैब जी चाबी। छो मफातीह जमा मिफ्ताह जो, ऐं जितको जमो हूंदो आहे सो मुंहिंजा दोस्तो माना जमात जे हूंदो आहे। पोइ जॾहिं जमात जे माना में थी पियो तो मुअन्नस थी पियो। ऐं ला यालमुहा, इहो मुअन्नस जो ज़मीर आहे, इहो मफातीह जो गैब ज़मीर जेको आहे सो गैब ॾे कोन्हे, चाबियुनि ॾे आहे। अल्लाह ताला फरमाए थो त चाबियूं मुंहिंजे हथ में आहिनि, चाबियुनि जी ख़बर ई कंहिंखे कान्हे त मां किथे रखी छॾियूं आहिनि। खुदा ताला किथे फरमायो आहे त ला यालमुल गैब, जेकॾहिं का आयत आहे त उनजी मां अॻिते वज़ाहत कयां थो, इनखे सम्झ। इंदहू मफातीहुल गैब, अल्लाह वटि गैब जूं चाबियूं आहिनि। चओ अल्लाह वटि गैब जूं, ला यालमुहा मुअन्नसा, गैब जे तरफ़ इशारो न आहे बल्कि मफातीह जे तरफ़ इशारो आहे। मफातीह बतावीले जमात थी करे मुअन्नसा, त ला यालमुहा जो ज़मीर भी मुअन्नसा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो न गैब जे चाबियुनि जी कंहिंखे ख़बर कान्हे त कंहिं वटि आहिनि। मौला कंहिंखे ख़बर कान्हे, अल्लाह ताला फरमाए थो कंहिंखे ख़बर न आहे, पर केरु ॿुधाईंदो? अल्लाह ताला फरमाए थो उहो तव्हांखे पाण ई ॿुधाईंदो जंहिं वटि हूंदियूं। अल्लाहु अकबर। आप चार या अली दोस्तों अदीजो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला फरमाए त चाबियूं मां अहिड़े हंधि रखियूं आहिनि जो कहीं के ख़बर कान्हे, पर जंहिं वटि हूंदियूं जे उहो ॿुधायो त भली ॿुधाए, पर मां नथो ॿुधायां। कंहिंखां पुछऊं, साईं हाजी मौलाना अब्दुल रज़ाक खां पुछऊं, चवे थो मूंखे ख़बर न आहे। मौलाना लावराए साहब खां पुछां, चऊं थो असांखे ख़बर न आहे। साईं कारी अब्दुल रहीम साहब खां पुछां, चवे थो मूंखे ख़बर न आहे। नवाब शाह जे आलमन खां पुछो, ख़बर न आहे। मके मदीने वारनि खां पुछो, ख़बर न आहे। कराची पेशावर वारनि खां पुछो, का ख़बर न आहे। कंहिं वटि हल अचो त पुछऊं आमना जे लाल खां, जंहिंजे मथां क़ुरान नाज़िल थियो आहे। दोस्तो नारा घटि हणो, मूंखे ॻाल्हाइण ॾियो, टाइम ॾाढो क़ीमती आहे। मां ईअं जल्दी ख़त्म कंदुसि जो तव्हांखे ख़बर ई घटि पवंदी। तव्हां जेकर महिरबानी करे ॿुधो, नारा घटि, दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे हिकिड़ो मसइलो मूंखे तव्हां ॿुधायो त जो को ग़ैब आहे अल्लाह जो, उहो अल्लाह ताला जंहिं शइ खे बि ग़ाइब रखियो आहे, जन्नत आहे, आख़िरत आहे, पुलसरात आहे, हिसाब आहे, सुभाणे छा थींदो, मींहुं कॾहिं वसंदो, क़यामत कॾहिं ईंदी, अमड़ जे पेट में छा आहे, इहे सभु ग़ैब आहिनि न दादा। भला इहे सभई ग़ैब अल्लाह ताला मख़फ़ी रखिया आहिनि हिन ज़मीनुनि में, हिननि आसमाननि जे अंदरि आहिनि या ॿाहिरि आहिनि? चओ अंदरि आहिनि। छा में आहिनि? आसमाननि ज़मीनुनि जे अंदरि।
चओ अंदर हन छा में हन आसमान ज़मीनुन जे अंदर गायब हन। अल्लाह ताला फरमाए तो इंदहू मफातिहुल गैब, अल्लाह वट गैब जूं चाबियूं आहिन, ला यालमुहा, उन चाबिन के को नथो जाने, इल्लाहु, मगर जाने तो वो अल्लाह जाने तो। हुजूर करीम खां पुछो से या रसूल अल्लाह अवां बुधायो चाबियूं कंहिं वट हन? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब फरमाए तो बुखारी शरीफ खोल, ऊती तु मफातीह खज़ाइन समावा वल अर्द, ओ मुझे मथा कलमे भरण वारो बुधी छो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मां मोहम्मद करीम के सतन ज़मीनुन सतन आसमानन ऐं उन जे विच ते जेतिरा भी खजाना हन सभिन जूं चाबियूं मुंहिंजे हवाले फरमाए छॾियूं आहिनि। सब चाबियूं रसूलुल्लाह वटि कंहिं वटि अदा। ऊती तो मफातीह खज़ाइन समावात वल अर्द, तू रुगो मुल्ला गैब जी ॻाल्हि तो करे, मुस्तफ़ा वटि त काइनात जे खज़ाननि जूं चाबियूं आहिनि। ऐं पाण ईअं फरमाईंदा हन अल्लाहु योती व अना क़ासिमुन, रब मूंखे ॾींदो आहे मां मुहम्मद विरहाईंदो आहियां। रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे अता कंदो वेंदो आहे, मां ॾींदो वेंदो आहियां। मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे सिद्दीक़ बनाया, मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे फारूक बनाया, मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे ज़ुन्नूरैन बनाया, मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे हैदर करार बनाया, मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे ख़ालिद बिन वलीद सैफुल्लाह बनाया, मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे आ गया जब मौजों में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। अदा ये बंद कयो, दुरूद शरीफ बुलंद आवाज़ आए मूंखे, दुरूद दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात के अल्लाह ताला आसमानन ज़मीनन जा खजाना देना। महबूब करीम जी ज़ात बाबरकात पाण इरशाद फरमाइनि था रब ॾींदो आहे मां मुहम्मद विरहाईंदो आहियां। अवां मुसलमाननि खां मां पुछां थो, पूरी कायनात जे अंदर हिन दुनिया जे अंदर केर अहिड़ो भी आहे जंहिंखे क़यामत जी ख़बर हुजे त क़यामत कहिड़ी तारीख़ थींदी? न। कहिड़ो सन हूंदो का ख़बर कान्हे, कहिड़ी तारीख़ हूंदी का ख़बर कान्हे, कहिड़ो महीनो हूंदो का ख़बर कान्हे। पर अल्लाह ताला जे हबीब तां कुर्बान वञा, मुंहिंजे महबूब पाक हिकु हिकु आख़िरत जी क़यामत जी निशानी ॿुधाई आहे। सरवरे कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि था मस्जिदूं तमाम सोहणियूं हूंदियूं, तमाम खूबसूरत हूंदियूं, पर हिदायत खां खाली हूंदियूं, नमाज़ी कोन हूंदा। नबी पाक फरमाइनि था मर्द घणा थी वेंदा, औरतूं त मर्द तमाम थोरा थी वेंदा, औरतूं तमाम घणियूं वधी वेंदियूं। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया क़यामत जी निशानी आहे इहा कहिड़ी या रसूल अल्लाह ॿुधा? पाण फरमाइनि था कासियातुन रुब कासियातुन व आरियातुन, आख़िरी ज़माने में अहिड़ियूं औरतूं हूंदियूं जिन खे कपिड़ा त ढकियल हूंदा पर हकीकत में उघाड़ियूं हूंदियूं। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया आख़िरी अहिड़ो वक़्तु अची वेंदो जो घर घर में माज़अल्लाह नाचू नचंदा, घर घर जे अंदर माज़अल्लाह नाच गानो थींदो। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था आख़िरी दौर में अहिड़ियूं औरतूं पैदा थींदियूं जन जे मथनि जा वार उठ जे कुंभट जहिड़ा हूंदा, यानी जे उठ जो थूहो हूंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इहा क़यामत जी निशानी आहे। हुज़ूर फरमाइनि था वॾनि मां शर्म छॾे वेंदो, नंढनि मां अदब छॾे वेंदो, माण्हुनि मां नमाज़ हली वेंदी, व्याज आम थी पवंदो, ज़िना तमाम घणी थी पवंदी, क़त्ल गारत दुनिया जे अंदर घणो थी पवंदो, फाशी तमाम घणी थी पवंदी, माण्हू गुनाह जे मथां फ़ख्र पिया कंदा। वाह कुर्बान मदीने जा लाल तो ता कुर्बान वञा। हुज़ूर फरमाइनि था सभई क़यामत जूं निशानियूं आहिनि, इहे जॾहिं थींदियूं त बाद में क़यामत ईंदी। अड़े जंहिंखे
क़यामत जो इल्म ही न हूंदो उहो निशानी किथां ॿुधाईंदो। जंहिंजी शहादातपुर ॾिठल ई कान्हे का उहो शहादातपुर जा पार पता कीअं ॾींदो? शहादातपुर जा पार पता उहो ॾींदो। हाला नाको कहिड़े पासे आहे, सांगड़ बस स्टैंड कहिड़े पासे आहे, शाहपुर चाकर रोड कहिड़े पासे थो वञे, हाला रोड कहिड़े पासे थो वञे, मलदसी रोड कहिड़े पासे थो वञे, जंहिंजो ॾिठल हूंदो उहो ॿुधाईंदो। कुर्बान मुस्तफ़ा तुंहिंजे ज़ात किरोड़नि जे तादाद में मुस्तफ़ा हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात क़यामत जूं निशानियूं ॿुधायूं आहिनि, जंहिंमां साबित आहे त मुहम्मद करीम खे क़यामत जो इल्म भी आहे। रहियो साल इहो त पोइ जे क़यामत जो इल्म आहे त अल्लाह ताला जो क़ुरान पाक में फरमायो आहे त उलूम खमसा 5 इल्म अहिड़ा आहिनि जेके मां अल्लाह ताला जल जलालू अमन वालू खे मालूम आहिनि, ॿिए कंहिंखे मालूम न आहिनि। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ त मां वज़ाहत कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में फरमायो आहे त क़यामत कॾहिं ईंदी? अल्लाह खे ख़बर आहे। सुभाणे छा थींदो? अल्लाह खे ख़बर आहे। माउ जे पेट में छा आहे? अल्लाह ताला खे ख़बर आहे। सम्झो था न अदा? अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला 5 शयूं बयान फरमायूं आहिनि जेके ख़ुदा ताला फरमाईंदो आहे त मूंखे ख़बर आहे, ॿिए खे ख़बर न आहे। मींहुं कॾहिं वसंदो? या ख़ुदा खे ख़बर आहे। सुभाणे छा थींदो? या ख़ुदा खे ख़बर आहे। माउ जे पेट में छा आहे? धीउ या पुटु आहे, ख़ुदा खे ख़बर आहे। क़यामत कॾहिं ईंदी? या ख़ुदा खे ख़बर आहे, ॿिए खे ख़बर न आहे। पोइ अब्दुर रहीम थो चवे त क़यामत जी नबी खे ख़बर आहे, अल्लाह ताला चवे थो क़यामत जी मूंखे ख़बर आहे, ॿिए खे ख़बर कान्हे का। तज़ाद थी पियो, टक्कर थी पियो। अल्लाह सचो या अब्दुर रहीम सचो? दोस्तो सम्झ ॾे, ख़ुदा चओ आमीन। हिकिड़े सेकंड लाइ मुॾे तवजो कयो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, बुखारी जी हदीस आहे, तबरानी कबीर जी रिवायत आहे, बैकी शरीफ जी रिवायत आहे। मुझे आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, सब खां अव्वल क़यामत जे ॾिहाड़े जेको जन्नत में वेंदो उनखे मां मुहम्मद सुञाणा थो। पाण फरमाइनि था, सब खां आख़िर जेको जन्नत में वेंदो उनखे बि मां मुहम्मद सुञाणा थो। सब खां अव्वल जंहिंखे जहन्नम में मोकिलियो वेंदो उनखे बि मां सुञाणा थो। सब खां आख़िर पिछाड़ी में जेको दोज़ख में वेंदो उनखे बि मां मुहम्मद सुञाणा थो। पाण फरमाइनि था, सब खां आख़िर में जेको मुंहिंजी शफ़ाअत सां दोज़ख में मांझा निकिरंदो उनखे बि मां सुञाणा थो। हूअं त मुस्तफ़ा राज छॾाईंदो, चओ अल्हम्दुलिल्लाह। राजन खे छॾाईंदो, चओ अल्हम्दुलिल्लाह। शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती। हुज़ूर फरमाइनि था, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजी शफ़ाअत कबीरनि गुनहगारनि जे लाइ हूंदी, यानी जंहिंजा वॾा वॾा गुनाह हूंदा उन्हनि जी मां शफ़ाअत कंदुसि। किरोड़े साईं छॾाईंदो, पर ख़ुदा जो कसम आहे। हुज़ूर फरमाइनि था, जेको आख़िरी में पिछाड़ी में छेड़े में मुंहिंजे शफ़ाअत सां दोज़ख मां निकिरी जन्नत ॾे वेंदो, मां मुस्तफ़ा उनखे बि सुञाणा थो। हज़रत अबू हुरैरा सब चो रदी अल्लाह ताला अन्हु, नबी करीम जो सहाबी आहे। हिकिड़े ॾिहाड़े रिवायत थो करे त मां बीठो आहियां, बुखारी जी हदीस आहे, मिशकात में बि लिखी पई आहे। नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजे घर खां निकिता, हुज़ूर जे साॼे हथ में किताब आहे, ॿियो खाॿे हथ में किताब आहे, 2 किताब खणी ॿाहिरि आया। अर्ज़ कयुमि, मा हाज़ानिल किताबान या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा नबी, हे 2 किताब तव्हांजे हथ में हल, हिकिड़ो साॼे हथ में आहे त ॿियो खाॿे हथ में आहे। मा हाज़ानिल किताबान, ही 2 किताब छा जा आहिनि? हुज़ूर फरमाइनि था, अबू हुरैरा, ही जेको साॼे हथ में किताब आहे, इन किताब जे अंदर अल्फ खां वठी करे या ताईं, पहिरें खां वठी करे आख़िर ताईं उन्हनि माण्हुनि जा नाला लिखियल आहिनि जेके मूं ते ईमान आणे जन्नत में वेंदा।
मुकम्मल उन्हनि जी एड्रेस आ, उन्हनि जो नालो आ, उन्हनि जे बाबे जो नालो आ, उन्हनि जो हुलियो आ, उन्हनि जी शक्ल आ, उन्हनि जो नस्ल आ, उन्हनि जो बुनियाद आ। क़यामत ताईं जेतिरा भी मां मुहम्मद करीम जे मथां कलमो भरे मुसलमान थी जन्नत में वेंदा, उन जन्नतनि जो हीर काट मां मुस्तफ़ा जे हथ में आ। ही खाॿे हथ जे अंदर जेको किताब आ, ए उन्हनि जा नाला हल जेके मुझसे न मूंखे न मञींदा, कलमो को न भरींदा, इस्लाम के कबूल को न कंदा, जहन्नम में वींदा, दोज़ख जे हवाले थींदा, कुफ्र जे हवाले थींदा। उन्हनि जो भी नालो आ, उन्हनि जे पीर जो भी नालो आ, उन्हनि जे असुल नस्ल जो बुनियाद भी लिखियल आ, उन्हनि जो हुलियो भी लिखियल आ। पाण ॿई किताब मथे फरमाइनि था, मूंखे ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो कसम आ, मां हिननि सभिनी खे ॼाणा थो। क़यामत जे ॾिहाड़े ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा, या जन्नती या जहन्नमी। ॻाल्हायो बाबा, ईअं हूंदो या न? टी बि का जाइ आहे छा? या जन्नत में वेंदा या जहन्नम में वेंदा। ठीकु आहे न साईं? जेकॾहिं को तव्हांखे चए त भई आराफ़ बि हूंदो, आराफ़, आराफ़ उनखे चइबो आहे जेको जन्नत जो बि हिसो आहे त जहन्नम जो बि हिसो आहे। उन जो ॿई हिसनि में अलाह उनखे रखियो आहे। कॾहिं कॾहिं जन्नत जी हवा बि ईंदी आहे, कॾहिं दोज़ख जी लू बि ईंदी आहे, गर्मी बि ईंदी आहे। बहरहाल ॿिनि जाइनि खां सवाइ टी जाइ कान्हे का, या जन्नती या जहन्नमी। हुज़ूर करीम जे ज़ात बाबरकात फरमायो त ॿिन्ही जी लिस्ट मां वटां, ॿिन्ही खे मां सुञाणा थो। तूं कीअं थो चवीं त नबी खे ग़ैब जी ख़बर न आहे? तूं कीअं थो चवीं त नबी खे क़यामत जी ख़बर ना है? खुदा जे ज़ात जो कसम आ, मुस्तफ़ा जे ज़ात बाबरकात के खुदा क़यामत जो इल्म अता करे छॾियो आहे। हा, असांजो ईमान आ अदा, या मां बस कयां? न ॿुधंदा कोन, अमल कोन कंदा, आसमान तक विझू थी गिरियल आहे छा? मुंहिंजो तवजो तव्हां ॾे खामखा मूंखे परेशान पिया कयो। तव्हांजी मोहब्बत आहे, मां मञा थो अल्हम्दुलिल्लाह, पर मोहब्बत वारो चवण त वठंदो आहे न साईं। पीर साहब चयो मुरीद खे, मुरीद पाणी त प्यार जैसे अदब में बीठो है। अड़े मुरीद वारो करो अञा थो मरां, चे मर त मर, पर चवण कोन कंदो सा। अहिड़ो अदब बि चङो न आहे, चवण त कयो यार। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। असांजो अक़ीदो आहे, चओ असांजो, त अल्लाह ताला जे क़ुरान करीम जी आयत सच्ची आहे, जंहिंमें अल्लाह ताला फरमायो आहे त अल्लाह ताला वटि इंदहु इल्मु साअह, अल्लाह वटि क़यामत जो इल्मु आहे। असांजो अक़ीदो आहे, पर अल्लाह ताला ईअं चयो आहे छा त क़यामत जो इल्मु मूं वटि आहे, पर कंहिंखे ॿुधाईंदो न आहे? न। शहदादपुर जो मौलवी को हिम्मत करे, छो त जलसो शहदादपुर में आहे न, त को शहदादपुर जो देवबंदी, को अहले हदीस, को गैर मुक़ल्लिद, को दीनदार, को बेदीन, को बंद त को खुलियल। अवाजे शहदादपुर में हिकिड़ो मुल्लो चई वियो आहे, यारहीं शरीफ, मीलाद शरीफ, उर्स शरीफ, फातिहा शरीफ, नवाज शरीफ, बाबरा शरीफ। कुल्लु इनाइन यतरशहु बिमा फीह, जेको कुन्नीअ में सो पाट में। अदा हाओ न, ॻाल्हायो ॻाल्हायो। जेको कुन्नीअ में उहो ई पाट में। हिन मुल्ला जे जो दिमाग़ ते बाबरा वेठल हूंदी त पोइ उनखे छो न यादि कंदो भरे जलसे में? भली तूं बाबरा खे यादि कर, तूं बाबरा खे यादि कर, असां मदीने वारे साईं खे यादि कंदासीं। हे मौलवी आहे, हे आलिम आहे, जमात भाड़ो बि ॾिनो हूंदो, किरायो बि ॾिनो हूंदो, हमराह खे मानी बि खाराई हूंदऊं, हिन जे लाइ सीट बुक बि कराई हूंदऊं, घुरायो बि हूंदऊं। अहिड़े नालाइक खे छो पियो घुरायो? हिकिड़ो वठी अचो हैदराबाद जो चकलाई, तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाए छॾे हा। नबवी स्टेज ते वेही मीलाद खे ऐं बाबरा खे गॾाइण वारो मुसलमान थी सघे थो? अबा ॻाल्हायो त सही। पर असांजो, मुंहिंजा दोस्तो, तव्हां असां घबरायो न, परेशान न थियो। इहो हुननि जे दिलि जे अंदरि जेका हमेशह माण्हू पंहिंजे दिलि जो आवाज़ कढंदो आहे। इंशा अल्लाह ताला महबूब जो मीलाद मल्हाईंदा रहंदासीं।
रहेगा उनका ही चर्चा ये यूं ही रहेगा, रहेगा उनका ही चर्चा ये यूं ही रहेगा। पड़े खाक हो जाए जल जाने वाले, पड़े खाक हो जाए जल जाने वाले। चो सुभान अल्लाह। खुदा जो कसम आहे मुस्तफ़ा जे मीलाद के शरीफ़ मान चयो आहे, अल्लाह चयो आहे। नबी जे मीलाद के शरीफ़ कंहिं बनायो आहे? शरीफ़ चइबो आहे शर्फ़ वारो, ईअं न साईं। निसार तेरी चहल पहल पर हजार ईदे रबीउल अव्वल। चो सुभान अल्लाह। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। चो सुभान अल्लाह। अबा महबूब जनी खैर जो आया हा न, उन्हीं ॾिहाड़े बि इब्लीस वीचारे खे ॾुख थियो हो, उन्हीं मथे में धूड़ विधी, बाक़ी सॼे जहान ख़ुशी कई। हदीस पाक में दुआ मर्रत वहशुल मशरिक इलल मगरिब बिल बिशारात। हबीब जे जमण वारी रात हदीस पाक मुझे आका जी अम्मा थी फरमाए, मुस्तफ़ा जी वालदा फरमाए थी, मर्रत वहशुल मशरिक इलल मगरिब बिल बिशारात। जह रात मुस्तफ़ा मुझे झोली में आया, उभरदे जा परिंदा चरंदा जानवर ओलह पे वया, ओलह वारा उत्तर पे वया, उत्तर वारा ॾखिण पे वया। यानी चैनी तरफन जा जानवर पखी हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि। छा पिया चवनि? चवनि पिया आया आसथियाम मुंहिंजा ॿारो चल बंभोर में, पसी पहर पुन्हल जी मुंहिंजा नीहूं नेण ठरियाम। पोइ गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। मुस्तफ़ा जे मीलाद खे शरीफ़ कंहिं चयो आहे? ॾाढे जो कंहिं चयो आहे? अल्लाह ताला त मुबारक पियो जे, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। ओ मोमिनो तव्हांखे मुबारक हुजे जो मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां ॾे मुहम्मद अरबी मोकिलियो आहे। चओ सुभान अल्लाह। आमिना बीबी के गुलशन में आई है ताजा बहार। चो सुभान अल्लाह। पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम, पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम, आज दरो दीवार नबी जी अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा। अव्वल आखिर सब कुछ जाने, देखे बईदो करीब। चो सुभान अल्लाह। अव्वलो आखिर सब कुछ जाने, देखे बईदो करीब, गैब की खबरें देने वाला। चो सुभान अल्लाह। गैब की खबरें देने वाला अल्लाह का वो हबीब नबी जी अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमाए छो, लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन। ओ ईमान वारो, तव्हां ते मां अल्लाह थोरो कयो आहे जो मोहम्मद करीम तव्हांखे ॾेई छॾियो आहे। मूंखे ॿुधा, अल्लाह ताला जंहिं शइ जी मुबारक ॾे उहा शरीफ़ आहे या न आहे? उहो मीलाद शरीफ़ चइबो या न चइबो?
यकीनन मुस्तफ़ा जो मीलाद शरीफ आ। चो यकीनन मीलाद दुरूद मुझे आका ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। दोस्तों मां अर्ज़ पे कयो, मां थोड़ो अॻिते निकिरीस पंहिंजी जाइ ते मोटी अचां। अल्लाह ताला फरमाए थो इंदहु इल्मु साअह, अल्लाह वटि आहे क़यामत जो इल्म। कंहिं वटि आहे? ॾाढे चो कंहिं वटि आहे? अल्लाह वटि आहे। ठीकु आहे, असांजो अक़ीदो अल्लाह वटि आहे। पर मूंखे हिकिड़ो बि को मौलवी हाणे शहदादपुर खे बि छॾियो, पर पूरे पाकिस्तान जे देवबंदनि वहाबनि खे मुंहिंजी चैलेंज आहे, हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं हिकिड़ी आयत हुजे जंहिंमें अल्लाह ताला चवे त मां वटि आहे पर ॿिए खे कोन ॾींदो आहियां, या अच त मां ॾेखारियां या सम्झायां या ॿुधायां, जंहिंमें अल्लाह ताला चवे थो मूं वटि आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जंहिंखे ॾियां तंहिंखे ॾींदो आहियां। खुदा जे ज़ात जो कसम आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां पुछनि था, या रसूल अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े अव्हां किथे हूंदा? सुन्नियो जागो था, क़यामत जे ॾिहाड़े तव्हां किथे हूंदा? साईं चविया बाबा मूंखे का ख़बर कान्हे, क़यामत जो इल्मु खुदा वटि आहे, मूंखे कहिड़ी ख़बर अलाए किथे हूंदुसि, खुदा जी मर्ज़ी जिथे वेहारे, मूंखे का ख़बर कान्हे। ईअं न साईं? पर न, सदके वञा मुंहिंजा हबीब तुंहिंजे नाले तां, मुंहिंजा अबो अम्मा तुंहिंजे नाले तां कुर्बान हुजनि, मुंहिंजा महबूब तो तां सदके। हबीब फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े मूंखे 3 जॻहुनि ते तलाश कजो। या रसूल अल्लाह कहिड़ियूं 3 जायूं हुजूं जिते तव्हांखे तलाश कयूं? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था सभ खां पहिरियां जाइ अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर इरशाद फरमायो आहे, रब करीम जी ज़ात फरमाए थो ववदअल मीज़ान, क़यामत जे ॾिहाड़े अमलन तोरण जे लाइ मीज़ान रखियो वेंदो। मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मीज़ान वारी जाइ ते बीठो हूंदुसि, जेकॾहिं ॾिसंदुसि त मुंहिंजे अश्क मोहब्बत वारे जा अमल थोड़ा थी पिया हल त मां मोहम्मद उन जो बेड़ो तारण जे लाइ मौजूद हूंदुसि। हबीब खुद फरमाइनि था त हिकिड़ो अहिड़ो मुंहिंजो उम्मती हूंदो, अच त मां तोखे हदीस ॾेखारियां न, पढ़ न मुल्ला पढ़, हदीसुनि जो मुतालो कर। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था हिकिड़ो मुंहिंजो अहिड़ो उम्मती हूंदो जंहिंजा अमल मलाइक तोरींदा, तोरण खां बाद में ॾिसंदा त हुन जा गुनाह घणा हूंदा, नेकियूं थोरियूं थी पवंदियूं। व अम्मा मन खफ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हावियह, क़ुरान तो फरमाए जंहिंजा अमल थोरा हूंदा उनखे दोज़ख ॾे रवानो कयो वेंदो। मलाइकनि खे ख़ुदा ताला हुकुम कंदो इंतलिक़ू हाज़ल अब्द इलन्नार, हिन मुंहिंजे बाने खे दोज़ख ॾे वठी वञो, हिन जा अमल तमामु थोरा आहिनि। मलाइक उनखे जहन्नम जा रसा विझी ज़ंजीरूं विझी दोज़ख ॾे ॻींदा, जमल जन्नत ऐं दोज़ख जे विच ते ईंदो। नबी पाक फरमाइनि था मां मलाइकनि खे सॾु कंदुसि, अला मकानकुम या मलाइकत अल्लाह, ओ अल्लाह जा मलाइको अॻिते न वञो, बीहजो, मुंहिंजे उम्मतीअ जा अमल मुंहिंजे रूबरू तोरियो। मलाइकनि खे अल्लाह ताला फरमांदो अतीउ मुहम्मदन व अतीउ हबीबी, ओ मलाइको हिकिड़ी विख बि अॻिते न वञो, जीअं मुंहिंजो हबीब चवे थो तीअं कयो। मां हिकिड़ो मसइलो तव्हां खां पुछां थो, ख़ुदारा मलाइक तोर सोली कंदा आहिनि या शहदादपुर वारी कंदा? कांटा सही अथनि न उन्हनि जा, वट बट सभु सही आहिनि न? ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युअमरून। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो फरमाईंदो आहे बेफरमानी मलाइक कोन कंदा आहिनि, जीअं रब उनखे चवंदो आहे तीअं कंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो अतीउ हबीबी, मुंहिंजे महबूब जी ताबेदारी कयो, उन बाने खे दुबारो वठी वरी ताराज़ूअ ते अमल तोरींदा। अगारो बि तोरिया हूं, नेकियूं
थोरियूं गुनाह घणा दोज़खी थी वियो। हाणे दोबारो जॾहिं मलाइक तोरींदा नबी साईं जी पाण बीहंदा। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था जॾहिं मुंहिंजे रूबरू हुन जा अमल तोरिया वेंदा साॻो नतीजो निकिरंदो गुनाह घणा हूंदा नेकियूं थोरियूं हूंदियूं। मलाक चवंदा उनज़ुर या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा हबीब तूं पाण मुलाहिज़ो फरमाए अॻ में बि इहे ई साॻा अमल हुया हाणे बि साॻा अमल हल। नबी पाक फरमाइनि था मां पंहिंजे खीसे में हथ विझंदुसि नंढड़ो पुर्ज़ो नंढड़ो काग़ज़ कढी हुन जे नेकिन वारे पासे रखंदुसि। मलाकनि खे चवंदुसि हाणो दोबारो तोरियो। मलाक जमल दोबारो तोरींदा त गुनाह हल्का थी पवंदा नेकियूं घणियूं थी पवंदियूं। जूं नेकियूं घणियूं आहिनि उनखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे क़ुरान मुताबिक़ जन्नत ॾे वठी वञिणो आहे। मलाइको हाणे त ख़ुदा जो कानून बि सचो आहे मुंहिंजे उम्मतीअ जो बि भलो थी पियो आहे हाणे त जन्नत ॾे वठी वञो। मलाइक चवंदासीं ज़रूरु जन्नत ॾे वठी वेंदासीं पर निमाज़ूं असां तोरियूं हज असां तोरिया ज़कातूं असां तोरियूं तौहीद असां तोरी रिसालत असां तोरी सदका असां तोरिया उमरा असां तोरिया तवाफ़ असां तोरिया राति जो जागण असां तोरियो हज इबादत ज़िक्र फ़िक्र असां तोरियो। कहिड़ो अमल हो जेको असां खां रहिजी वियो अवां खीसे में रखी तोरियो आहे। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इहो मुंहिंजो महबूब उम्मती कॾहिं कॾहिं मां मुहम्मद ते दुरूद पढ़ंदो। झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह नागे ता